जिथे दो खाए दोला Sotigi anan kawan. Nasr ready ka badai. अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार है मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं हिन वीडियो में दुलाब ड्रामे जे अचण वारी किस्त जे लाइ। त दोस्तों, जेकी अचण वारी किस्त आहे उन किस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे ऐं उहो अव्हांखे मां हिन वीडियो जी अपडेट ज़रूरु ॾींदो हलंदुसि। अगरि जेकॾहिं तव्हां ऐं अव्हां जेके दोस्त आहियो मुंहिंजी वीडियो ॾिसो पिया मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसण सां अव्हां दोस्तनि जो सहकार अव्हां दोस्तनि जो साथ मुंहिंजे लाइ तमामु वॾो अहम आहे। मां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि खे दुलाब ड्रामे जी अपडेट जे लाइ या दुलाब ड्रामो जेको सिंध टीवी ते हींअर हले पियो वॾे ज़ोर शोर सां वॾी कामयाबी सां हले पियो, जंहिंजूं अव्हां 11 किस्तूं ॾिसी चुका आहियो ऐं 12हीं किस्त जेका अचण वारी आहे उन 12हीं किस्त में छा थींदो ऐं मंसूर ख़ान सां छा थींदो, शाहनवाज़ ख़ान कहिड़ो कलूर कंदो मंसूर ख़ान सां ऐं जेका मंसूर ख़ान ऐं शाहनवाज़ ख़ान जेके विच में जेको झेड़ो हले थो पियो उन झेड़े में जेके ग़रीब मिसकीन ॿिया ॻोठ वारा जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा हिन जे वकड़ में अची करे उहे बि मरंदा ऐं हिन में कहिड़े अदाकार जो जेको आहे हिन में या कहिड़ो अदाकार हितां आउट थींदो इहो बि मां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदो हलंदुसि। त दोस्तो, जेको हीअ वीडियो आहे तमामु बहितरीनु वीडियो अव्हां दोस्तनि जे लाइ अव्हां पहिरीं प्यारनि जे लाइ मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां। त दोस्तो, मीर मंसूर ख़ान जेको छोकिरे जे चकर में मुब्तला आहे, मीर शाहनवाज़ ख़ान उनखे फासाइण जे लाइ हिकु वॾी चाल खेॾी रहियो आहे। उहा चाल उन छोकिरीअ सां मिली करे मीर मंसूर ख़ान खे फासाइण जे लाइ इहा चाल खेॾी पई वञे त जेको ही मीर मंसूर ख़ान इनकलाबी माण्हू थी करे माण्हुनि जा मसइला हल करे थो, माण्हुनि जो मुसीबतां हल करे थो, उहो ई मंसूर ख़ान हिकिड़ी छोकिरी जे चकर में फासी पवे थो। त मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां किस्त नंबर 12 में जेको कुझु थियणो आहे, जेके हीअ इनकलाबी जेके इन जा पंहिंजा ई माण्हू आहिनि, जेके दूधे वारा अहमद वारा ऐं जेके इहे टोलो पूरो जेको इन्हनि जो जेके उन जा शिदाई बणियल आहिनि, इहे जेॾी महिल इन्हनि खे ख़बर पवे थी पई त इहे जलसा जुलूस कढनि था। त दोस्तो, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां जेॾी महिल जलसा जुलूस कढनि था अॻ में ई जेको DSP मीर मंसूर ख़ान ते अॻ में ई ॿरियल आहे, मीर मंसूर ख़ान खे गिरफ़्तार करण जे लाइ वॾा जतन थो करे। हू सिर्फ़ु हिकिड़ी अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त DSP सिर्फ़ु हिकिड़ो सुराख वठणु चाहे थो त किथे का ग़लती मीर मंसूर ख़ान करे त मां उन जा जेके शिदाई आहिनि या उन जा जेके इनकलाबी दोस्त आहिनि मां उन्हनि सूदो ई इनखे गिरफ़्तार करां। इहा जेका बि चर्चा आहे मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे। हेॾां मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे मराइण थो चाहे ऐं होॾां रेज़न वारा चाहिनि था त असांजो जेको दुश्मन आहे उहो आहे मुराद सोढल। ऐं विच में राज़न इहो हिकिड़ो ॿियो बि सुवालु करे थो त असांजो वधि में वधि जेको वॾे में वॾो दुश्मन आहे उहो आहे सोढल। असां कीअं बि करे सोढल खे मरायूं त मुराद ऑटोमेटिकली मीर मंसूर ख़ान खां बदिलो वठंदो।
छो त जेको सोढल मीर मंसूर ख़ान वटि क़ैद थिए थो पियो या उते जेको उन वटि रहियल आहे उनखे छॾाइण जा वॾा जतन करे थो। जेको अवां ॾिठो किस्त नंबर 11 में त सोढल वारा ऐं पीरल वारा मीर मंसूर ख़ान जी हवेलीअ मां भॼणु चाहिनि था, जिथे उन्हनि खे अम्मा साइन रोके वठे थी। अम्मा साइन जे रोकण जे बावजूद बि ही अम्मा साइन खे कुझु अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था जज़्बाती, जंहिंजे करे मीर मंसूर ख़ान खे ख़बर पवे थी। मीर मंसूर ख़ान हिननि खे सम्झाइण जी वॾी कोशिशि करे थो, आख़िर ही नथा सम्झनि त मीर मंसूर ख़ान हिननि खे क़ैद करे छॾे थो। मीर मंसूर ख़ान खे क़ैद करण खां पोइ जेॾी महिल मुराद ख़ान खे इहा ख़बर लॻे थी त जेके मां उते अमानत तौरु मीर मंसूर ख़ान वटि छॾे आयो हुउसि पंहिंजे भाउरनि खे, पंहिंजे सोटनि खे, त मीर मंसूर खे क़ैद छो कयो आहे। हाणे ॾिसणो इहो पवंदो किस्त नंबर 12 में जेका अचण वारी किस्त आहे त उन में अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त होॾां मीर मंसूर ख़ान छोकिरे जे चकर में मुब्तला आहे, जेका छोकिरीअ खे माण्हुनि जे नज़रनि में ॾिठो वञे त मीर शाहनवाज़ ख़ान जो वॾे में वॾो हथु आहे। ऐं हुन खां अलावा जेका ककर खे ख़बर न आहे, ऐं ककर जेको हेॾां जेको सब्ज़ी खपाइण वारो आहे मिठल, उनजी भेण ते आशिक़ आहे ऐं उनजी भेण खे बार बार तंग करे थो। जेॾी महिल ककर खे इहा ख़बर ककर जेॾी महिल उनजे पोयां अचे थो पियो त मिठण वञी करे मीर मंसूर ख़ान खे इहो ॿुधाए थो त ककर मुंहिंजी भेण खे खामखा ईंदे वेंदे रस्ते दगे पंधे मुंहिंजी भेण खे तंग करे थो। त दोस्तो हाणे अचे थी जेका इहा किस्त 12 नंबर किस्त में हेॾां वॾे ज़ोर शोर सां पुलिस जी चढ़ाई थिए थी मीर मंसूर ख़ान ते। मीर मंसूर ख़ान त दोस्तो जेको अवां ॾिठो त मीर मंसूर ख़ान ऐं कूंज जी पाण में जेका मुलाक़ात थिए थी, जेका अवां किस्त नंबर 11 में ॾिसी चुका आहियो, त ही कुझु माण्हू जेके मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू उन्हनि जूं तस्वीरूं ठाहे रहसन अॻियां पहुचाइनि था, जंहिंजे करे रहसन ॾाढो परेशान ऐं कावड़ज में जो इज़हार करे थो, चए थो त जेकॾहिं इहे तस्वीरूं ककर ताईं पहुतियूं त हीउ वॾो मसइलो ख़राबु थी वेंदो ऐं ककर कीअं बि करे अगरि मीर मंसूर ख़ान खे नुक़सानु पहुचायो त असां अॻु में ई हिकिड़ो मसइलो हल न करे सघिया आहियूं। मुराद ख़ान वारनि सां असांजो अॻु में ई जहिड़ो हले पियो, बहितर जेकॾहिं हाणे असीं मीर मंसूर ख़ान खे अगरि नुक़सानु पहुचायोसीं त जेके उनजा इनकलाबी आहिनि उहे असां सां कॾहिं बि रियात कोन कंदा। त दोस्तो हाणे ॾिसूं था किस्त नंबर जेका 12 अचे पई, 12 नंबर किस्त में इहे सभु कुझु थियण वारो आहे। मां दोस्तनि ते ही अपडेट पहुचाई आहे। मां उमेदु कयां थो त अवां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे, जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन वीडियो ते मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त सभु खां पहिरियां मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, ऐं लाइक करण खां पोइ मुंहिंजे हिन वीडियोज़ खे शेयर कयो। ऐं अचण वारी वीडियो जे लाइ मां तव्हां दोस्तनि खे अपडेट पहुचाईंदुसि। तेसीं ताईं मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं छॾण जी दिलि अवां दोस्तनि जो साथ छॾण जो दिलि नथी पई करे, ऐं पर मजबूर आहियां, छा कयां, अवां दोस्तनि खां मोकिलणु पवंदो। ऐं सुभाणे वारे वीडियो जे लाइ मां अवां सां वरी मुलाक़ात कंदुसि। तेसीं ताईं वठां थो अवां खां इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दुआनि में यादि रखंदा, वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जियां टहिकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं पंहिंजे दोस्तनि पहिरीं प्यारनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा वञो, ऐं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नंढड़नि खे तालीम सां नवाज़ा करो। वॾी महिरबानी।